अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ तव्हांजो मेज़बान एडी कुंबर मॉनसून जे बरसातनि जे सिलसिले जे हवाले सां पंहिंजे नाज़रीन खे अपडेट कंदो हलां। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु सुबुह जेका मॉनसून जो चोथों वसकारो थियो आहे, खिपरे खां शुरूआति थी आहे। खिपरे तालके में अछड़ो थर आहे, खाई बिट बाइटी ढलियार, उनखां सवाइ सांगड़, पेरूमल, वर्कशॉप, टंडवादम, शहजादपुर, जाम, नवाज़ अली, शाहपुर चकर समेत सांगड़ ज़िले जे अक्सर इलाइक़नि में जेका आहे सा बरसाति जो सिलसिलो सुबुह 12 साढे 11 बजे खां जीअं शुरू थियो आहे उहो अञा ताईं हलंदड़ आहे। हींअर बि तव्हां ॾिसी सघो था त मुंहिंजे मथां बरसाति जो जेको आहे सो वसकारो जारी आहे। किथे हल्की आहे त किथे तेज़ आहे। हींअर हल्की बरसाति बूंदाबारी जेका आहे सा वसे पई। बरसाति खां पोइ जेको आहे सो गर्मी जी शिदत में काफ़ी हद ताईं जेका आहे सा घटिताई आई आहे। मौसम ख़ुशगवार आहे, थधिकार थी वई आहे, गर्मी घटिजी वई आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सांगड़ ज़िले में जेका अॼु बरसाति पई आहे उन जी तबाही जेका आहे सांगड़ शहर में वॾे पैमाने ते आई आहे। उनखां अलावा शाहपुर चाकर में बि पिणु बरसाती पाणी तबाही मचाए छॾी आहे। बरसाति सबबु सांगड़ शहर जे अक्सर इलाइक़नि में रोडनि ते पाणी बीहजी वियो आहे। गटर नाला या नंढा गटर नाला आहिनि सांगड़ शहर जा, उन्हनि खे जेको आहे सो सफ़ा न कयो वियो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सांगड़ म्यूनसिपल कमेटी खे या जेका सा बरसातनि जी अॻकथी उन हवाले सां ज़रूरु उन्हनि खे ॼाण हूंदी त काफ़ी ॾींहंनि खां वठी मौसमियात खातो, TV चैनल्स, मीडिया ते ख़बरूं रिपोर्ट थी रहियूं आहिनि त बरसाति जो सिलसिलो जेको आहे सो अॼु 15 खां 18 ताईं, उनखां पोइ ॿियो स्पेल ईअं सिलसिलो जारी रहंदो। उनखां अलावा डिप्टी कमिश्नर सांगड़ जे मीटिंग में बि इहो डिप्टी कमिश्नर ख़ासि करे सख़्ती सां हिननि अमलदारनि खे हिदायतूं कयूं त शहरनि में गटर नालनि जी सफ़ाई खे यकीनी बनाए वञे। जीअं बरसाती पाणी में माण्हू जेके आहिनि से उहे तकलीफ़ुनि खां आजा हुजनि, घरनि ऐं शहरनि में पाणी न बीहजी सघे। मगर म्यूनसिपल कमेटी सांगड़ जेका आहे उन पंहिंजी नाअहली ॾेखारी, किथे बि जेका आहे सा सफ़ाई जा जोगा बंदोबस्त न कया विया। उन करे हिकिड़ो त बरसाती पाणी, ॿियो गटरनि जो पाणी जेको आहे सो रोडनि ते अचण करे गटर नाला उथली विया आहिनि। शहरनि में, घरनि में, घटियुनि में, दुकाननि में उहो गंदो पाणी दाख़िल थी रहियो आहे। तंहिं करे शहरनि खे अच वञ में ख़ासि करे निमाज़ी माण्हुनि खे पिणु तकलीफ़ ॾिसणी पइजी रही आहे। बरसाति जो जेको सिलसिलो आहे उहो सुबुह खां जीअं जो तीअं हलंदड़ आहे। बरसाति सबबु फसलुनि में जेको आहे सो पिणु पाणी बीहजियो आहे, किथे फसल पाणी में ॿुॾल आहिनि। कापारी धक पिणु फसलुनि खे रसियो आहे। बरसाति जो सिलसिलो जेको आहे सो अञा 18 जुलाई ताईं जेको आहे सो मौसमियात खाते तरफ़ां ॿुधाए पियो वञे। अलाह साईं रहम करे, अमन वारियूं बरसाति हुजनि, रहमत वारियूं बरसाति हुजनि, ज़हमत न थियनि असांजे लाइ। उन लाइ इंतिज़ामिया खे जेके क़दम या उपाउ वठणु घुरिजनि सांगड़ ज़िले में असांखे किथे बि उपाउ जेके आहिनि से हिननि इंतिज़ामिया जा नज़र न आया। तंहिं करे सांगड़ जा शहरी तोड़े ॿियनि इलाइक़नि जा जेके माण्हू आहिनि उहे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया। बरसाति जो YouTube चैनल आहे, उनखे सब्सक्राइब कंदा, उनखे लाइक कंदा, कमेंट्स ॾींदा ऐं नयूं नयूं जेके आहिनि से वीडियो तव्हां ॾिसी सघो था। उन लाइ पंहिंजे मेज़बान एडी कुंबर खे ईंदड़ अपडेट ताईं ॾींदा इजाज़त। अलाह।